सिंध जा भाउरो ऐं भेनरो, अवांजी वॾी महिरबानी भलीजो साहब साईं असांखे दावत ॾेई असांखे हिते सॼो आहे। मूंखे ख़बर कोन्हे जेका तक़रीर वग़ैरह करणी आहे, पर हिकिड़ो मां अर्ज़ु सिर्फ़ु इहो कंदुसि तव्हांखे त असां सभिनी सिंधियुनि खे गॾिजी करे सिंध जूं जेके इलाक़ाई हदूं आहिनि उन्हनि जो तहफ़ुज़ करणो पवंदो ऐं हिते असांजा जेके नौजवान आहिनि ऐं भेनरूं आहिनि इहा गुज़ारिश आहे त माज़ीअ में जीअं वॾेरनि हिकिड़े धाड़ेल जो किरदारु अदा कयो आहे, सिंध ते धाड़ा आया आहिनि, हमेशह उहे चूंडुनि में ईंदा आहिनि, कूड़ा वाइदा करे अवां खां पोइ वरी तव्हांजा वोट वठी तव्हांजनि घरनि ते धाड़ा हणंदा आहिनि। महिरबानी करे ईंदड़ इलेक्शननि में इन्हनि वॾेरनि खे वोट न ॾियो। ऐं मां इहा गुज़ारिश कंदुसि जेके बि असांजूं मुख़्तलिफ़ कॉम्पस पार्टियूं आहिनि त महिरबानी करे सिंधी नौजवान खे तव्हां टिकेटूं ॾियो ऐं मिडिल क्लास ऐं लोअर मिडिल क्लास जा जेके सिंधी नौजवान भेनरूं ऐं भाउर आहिनि उन्हनि खे टिकेटूं ॾियो त उहे अची हिन मैदान में अची मुक़ाबला कनि बनस्बत उन्हनि वॾेरनि कमीरनि खे वोट ॾेई जिन हमेशह सिंध जे हक़ ते धाड़ो आयो आहे। ऐं नौजवाननि खे इहो आवाज़ कंदुसि, मां सदाई इहो चवंदो आहियां त अदा असांजा जेके चवंदा आहिनि सिविल राइट्स जेके आहिनि उन्हनि जी असीं घुर ज़रूरु कयूं, पर जे सिविल राइट्स खां पहिरीं असां ते हिकिड़ी ज़िमेदारी आहे, अवां ते हिकिड़ी ज़िमेदारी आहे जेके चवंदा आहिनि सिविल रिस्पॉन्सिबिलिटी ऐं सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, त उहा ज़िमेदारी असीं ज़रूरु पूरी कयूं। जेको शागिर्द आहे उहो उनजो पहिरियों कमु आहे तइलीम विराए, उन में का चोरी न करे, उन में का ठगी न करे, उन में को धाड़ो न हणे। जेको हारी आहे उहो पंहिंजे कम में महिनत करे ऐं पंहिंजो कमु करे। ऐं ख़ासि तरह सां मुंहिंजी गुज़ारिश आहे सिंधी उस्ताद खे त असांजो तइलीमी निज़ाम जेको धर्म भरम थी वियो आहे त ख़ुदा जे वास्ते असांजे बचड़नि ते रहम कयो ऐं महिरबानी करे ही जेका 21वीं सदी आहे जेको मुक़ाबले जो वक़्तु आहे जंहिंमें कॉम्पिटिशन जो आहे, जेको माण्हू कंपेटिटिव हूंदो उहो ई अॻियां वधंदो, त महिरबानी करे असांजे बचड़नि खे सही तइलीम ॾियो त ॿियनि क़ौमुनि सां उहो मुक़ाबले करे सघनि। महिरबानी।